तुम दोस्तों आउं मौजूद आहियां हीअ आहे साम्हूं वापडा ऑफिस मुंहिंजो बिल मोकिलियो वियो आहे 140 यूनिट पोएं महीने जी रेटिंग जे हिसाब सां तव्हां मुंहिंजे थंबल में बि पोएं विडियो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे तव्हां सभु ॿाहिरि ठीकु हूंदव, शाद हूंदव, आबाद हूंदव, रपा कंदो तव्हां अहिड़े तरीक़े सां शाद आबाद हूंदो। दोस्तों अॼु आउं वञी रहियो आहियां शहर, मूंखे आहे दुकान जो सामान खणणो, प्लस में वापडा ऑफिस बि ज़रूरी कमु आहे। मुंहिंजो पुटु आहे मूंसां गॾु। हितां जी मौसम बिल्कुलु साफ़ आहे, राति तमामु घणो झुड़ो हुयो पर हल्की बरसाति थी आहे अहिड़े हिसाब सां। त दोस्तों अॼु जो वीडियो तमामु इंट्रस्टिंग आहे, असां सां रहिजो गॾु। दोस्तों आउं मौजूद आहियां हीअ आहे साम्हूं वापडा ऑफिस मुंहिंजो बिल मोकिलियो वियो आहे 140 यूनिट पोएं महीने जी रेटिंग जे हिसाब सां तव्हां मुंहिंजे थंबल में बि पोएं वीडियो में बि बिल ॾिठो हूंदो। त हाणे मेन मक़सदु इहो आहे त वापडा ऑफिस में SDO साहब मौजूदु आहे कोन। हेठियों तबिको हुजे थो त बाबा तव्हां सोलर प्लांट हणायो आहे, तव्हां हिकिड़ो यूनिट हलायो था, तव्हां एतिरी बचति छो था कयो, छा वजह आहे? असांखे अहिड़ा माण्हू बि मिलिया आहिनि जेके एप्लीकेशन ॾेई आहिनि सोलर जी, हलाइनि पिया कुंडी। त हाणे तव्हां ॿुधायो त हीअ चकर असां काटे हिन गर्मीअ में शदीद में मूंखे पंहिंजो छाप आहे, मां पंहिंजो नंढो वठी मां हिते पहुतो आहियां। हिननि जूं ॻाल्हियूं मूंसां इहे आहिनि त बाबा तव्हां असांखे विज़िट, हे फ़ोन नंबर आहे, मीटर रीडिंग ईंदो, तव्हां हुनखे विज़िट करायो त तव्हांखे जाइ में बि सोलर प्लांट आहे या तव्हां चोरी था कयो। त हाणे तव्हां ॿुधायो त तव्हां असां हिन में छा था करे सघूं। ॿियो महीनो आहे, तमामु घणो ज़लील ख़्वार थिया आहियूं हिन चकर में। त दोस्तों SDO साहब जो असां इंतज़ारु कयूं था, उन सां बि मिलंदासीं त तव्हांखे मां बक़ाया ॾेखारींदुमि इंशाअल्लाह ताला। मौजूदु आहियां, हीअ आहे असांजे इलाइक़े जो हाईवे, तव्हां ॾिसो साम्हूं आहे हाईवे, हीअ आहे असांजे शहर जो कॉलेज ऐं साम्हूं आहे वापडा ऑफिस। असां आया हुआसीं बिल जे चकर में तव्हांखे विज़िट करायां त हीअ साम्हूं हाईवे आहे, हे साम्हूं कॉलेज आहे, हे साम्हूं शहर जी तरफ़ मिलंदड़ रस्तो आहे ऐं परियूं जेको प्लस में तव्हां ॾिसो था इहो शहर खां ॿाहिरि हीअं बाईपास आहे। दोस्तों आउं आहियां वाजिद अली चन्ना, तव्हां ॾिसी रहिया वाजिद चन्ना व्लॉग। अॼु आयो हुउमि मां वापडा ऑफिस, जिन एक्स्ट्रा यूनिट मूं मोकिले छॾिया हुया पर मसइले जो हल कोई बि न निकिरी सघियो। SDO साहब मौजूदु हुयो कोन, नंढो आहे मूंसां गॾु, अलाह मालिक आहे, मसइले जो हल त लाज़मी कढणो आहे। त दोस्तों तव्हां ॾिसी रहिया आहियो, हीअ वीडियो तमामु इंट्रस्टिंग आहे, वीडियो कंप्लीट ॾिसिजो। जेके नवां दोस्त आहिनि उनखे बि असांजो अर्ज़ु आहे असांजे चैनल खे लाइक सब्सक्राइब लाज़मी कजो। तव्हांखे ॾेखारियां थो मां पंहिंजो शहर। दोस्तों इहो हुयो अॼु जो व्लॉग, उमेद आहे तव्हां सभिनी भाइरनि खे पसंदि आयो हूंदो। मां वञी रहियो आहियां पंहिंजे घर जी तरफ़। दोस्तों सुभाणे इंशाअल्लाह ताला मिलंदासीं कंहिं नेक्स्ट मौज़ू में।